दिने। मेरी वेर श्रीमान भई क्यों मेरी है। सेवक पे बने नहीं मात सेवा तेरी कोई। सेवा वेद तारो श्री अम्बे मात मेरी है। सेवा बिन तारो श्री दुर्गे मात मेरी। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना। साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना। साईं जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। ओ साईं जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। दास गनु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। दास गनु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। 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 बोलो साईनाथ महाराज की जय। बच्चों प्रभु जी चरणन में माता पिता जगत नियंता भगवान युगल सरकार तव्हांजे चरणन में सर्व साध संगत की हाजिरी स्वीकार थे। सर्व साध संगत खे सदा सदा पंहिंजो स्मरण पंहिंजी याद बख्शो। जीवन सफल बणी शुभ लाभ भगवान जे सत्संग कीर्तन जो बख्शो। श्रद्धा विश्वास जो दान बख्शो। पावन शुभ दीपावली ते हृदय में भी प्रेम भक्ति ज्ञान जो प्रकाश बख्शो। तन मन निरोग जीवन सफल बने लोक परलोक सुहिलो थे। कंहिं शइ जी कमी न रहे प्रभु शुभ भावना पूर्ण कयो। ॿारनि खे दीर्घायु सुमत सेवा विद्या जो दान न्याणियुनि जा भला भाग ॿई कुल सुहेला। वॾनि खे पंहिंजी यादि बख़्शो। हलंदी हलायो मोथाजी न ॾेखारियो। कृपा कयो विश्व जो कल्याण सभई प्राण सुखी वसन। तृप्त रहन सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। सब जी झोली भरियो दातार कृपा कयो तव्हांजी शरण आयो। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव। त्वमेव सर्वं मम देव देवा। सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपिणी। नवदुर्गे जगन्मातर प्रणमामि मुहुर्मुहुः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमस्कंदकाय नमः। ओम जयति मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री। स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। लो श्री जगदम्बे मैया की जय। शेरावाली माता तेरी सदा ही जय हो। जोता वाली माता तेरी सदा ही जय हो। मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो। और साचे दरबार की जय। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। गोपाल गोपाल दामोदर दामोदर दीनदयाल दीनदयाल दुख भंजन दुःखभञ्जन पूरन कृपा। पूर्णकृपा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये। शरणं प्रपद्ये। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये। शरणं प्रपद्ये। हरि ओम। हरि ओम। सतनाम श्री हरवाहिगुरु। सतनाम श्री हरवाहिगुरु। सतनाम श्री हरवाहिगुरु। सतनाम श्री हरवाहिगुरु। धन धन श्री गुरु नानक देव। 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 धन धन बाबा श्री चंद्र साहब। धन धन बाबा श्री चंद्र धन साहिब। धन बाबा श्री चंद्र साहब। धन धन बाबा श्री चंद्र साहिब। ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ओम श्री साईं दुखनाशाय नमः। ओम श्री साई दुखनाशाय नमः। ओम श्री साईं दुखनाशाय नमः। ओम श्री साई दुखनाशाय नमः। जय जय अम्बे। जय जय अम्बे। जय जय अम्बे। जय जय अम्बे। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान। श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे। ओम त्र्यंबकं यजामहे। सुगंधिं पुष्टिवर्धनम्। सुगंधिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात्। उर्वारुकमिव बन्धनात्। मृत्योर्मुक्षीयमामृतात्। मृत्योर्मुक्षीयमामृतात्। हरि ओम। हरि ओम। हरि हर। हरि हर। हरि हर। हरि हर। हरि शरणं। हरि शरणं। हरि शरणं। हरि शरणं। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम
राम राम हरे हरे। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर। महादेव। आयो लाल सबई चौ झूले झूले झूले। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। बोल वृंदावन बिहारी लाल जगत गुरु श्री चंद्र भगवान की, श्री सनकादि जी भगवान की, सदगुरु बाबा साधु राम साहेब बाबा धनुराम साहेब बाबा राम प्रसाद साहेब बाबा हरिशरण राम साहेब बाबा नारायण दास साहेब बाबा आनंद राम साहेब बाबा भगत राम साहेब की, तुलसी माता की, गौ माता की, वसुंधरा माता की, सर्व साथ समित अरदास कल्याण दास श्री हरि नाम सुमरन साण करे रहन प्रभु सबिन ते अपार कृपा थी जेकी समय कढ़ी पीर भरे आयन तुंजा लाया सजाया थे। हरि राम मिठू राम प्यारो राम न्यारो राम सीता राम राधे श्याम जय श्री कृष्ण राधे कृष्ण। पावन शुभ दीपावली जी पावन पर्व ते साध संगत जी बाबा जन हिकिड़ो मंत्र ॿुधाईंदा हुआ, तव्हांखे यादि हूंदो त हर घर में असांजी समृद्धि रहे, कंहिं शइ जी कमी न रहे। लक्ष्मी माता जो मंत्र मूंसां गॾु हिकु बार चवायो। ओम श्री लक्ष्मी वर्धन्ते वर्धन्ते नमः। ओम श्री लक्ष्मी वर्धन्ते वर्धन्ते नमः। एक शब्द ओम श्री लक्ष्मी ओम श्री लक्ष्मी वर्धन्ते 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 नमः नमः। ओम श्री लक्ष्मी ओम श्री लक्ष्मी वर्धन्ते 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 नमः। नमः। वाह वाह। इन्हीं तरह सां वर्ध वर्धन वृद्धि शब्द यानी इन मंत्र सां समृद्धि वर्धन्ते वर्धंदी रहंदी आहे वधंदी रहंदी आहे। त लक्ष्मी माता समृद्धि जो प्रतीक आहे। श्रीमद भागवत महापुराण में तव्हां कथा ॿुधंदा आहियो, दुर्वासा महाराज जे शाप सां राजा इंद्र जी सॼी समृद्धि टिनी लोकनि जी नष्ट थियो, स्वर्ग भी खस्ता हाल थियो। भगवान जे चरणनि में आया, भगवान समुद्र मंथन करे वरी लक्ष्मी माता खे प्रकट कयो। हकीकत में समुद्र मंथन थियो ई इन जे करे लक्ष्मी माता खे वापसि घुराइणो भगवान खे, छो जो भगवान दयालु। इन तरह सां लक्ष्मी माता आई ऐं उहो समय जेको हुयो इहो ई हुयो। इन करे लक्ष्मी माता जी पूजा थींदी आहे शुभ दीपावलीअ ते। तव्हां चवंदो इन समय त राम जी वापसि आया हुआ। गीता प्रेस जो ॾाढो सुहिणो संदेश असां मोकिलियोसीं फेसबुक में, शायदि तव्हां पढ़ियो हुजे त इहे ॿई पर्व इन समय ते पिया आहिनि। हिकिड़ी कथा आहे त्रेता युग जी, ॿी कथा आहे सतयुग जी। सतयुग में समुद्र मंथन थियो त इन ई तिथीअ में अॼु जे ॾींहुं लक्ष्मी माता निकिती। ततश्चा विरभूत साक्षात् श्री रमा भगवत परा
रंजंती दिश कांत्या विद्युत सौदामनी यथा। इहो केवल हिकु श्लोक अथव, 8 स्कंद जे 8 अध्याय जे 8 श्लोक में इहो श्लोक लिखियल अथव। इहो अॼु उमास अॼु आहे न भाई, अॼु जी राति जो कोई संपुट लगाए ब्राह्मण देवता को पाठ करे या पाण ई रात भर पढ़े त पोइ लक्ष्मी माता उते वसकारो करे छॾींदी आहे, ॾाढी समृद्धि ईंदी आहे। पर लगातार पढ़ंदा ईंदो त वरी छापा बि लॻी था सघनि इनकम टैक्स जा, उन हिसाब सां चओ हरे राम। त अॼु जे ॾींहुं लक्ष्मी माता बि प्रकट थी, सतयुग जे समय समुद्र मंथन थियो ऐं त्रेता युग में अॼु जे ॾींहुं भगवान राम आया त सभिनी ॾीया ॿारे करे स्वागत कया। कल अयोध्या में 25 लख ॾीया ॿरिया अथव, 25 लख, गिनीज बुक में नालो अची वियो आहे। चओ हरे राम। ऐं मज़े जी ॻाल्हि, जॾहिं लक्ष्मी माता आई न त हे समय वरी कहिड़ो थो हले, हिकिड़ी ॿी बि लीला थी हले। भगवान हिन महिल राजा बलीअ वटि पहिरियों था जाए। कथा तव्हांजी ॿुधल आहे कि हरि शयनी एकादशी खां वठी श्री हरि प्रबोधिनी एकादशी जेकी 12 तारीख़ ते ईंदी, तेसि तक भगवान राजा बलीअ वटि जागते रहो, उते पहिरो ॾींदा। ऐं वैकुंठ में भगवान योग निद्रा कंदा। हाणे लक्ष्मी माता प्रकट थी, धन जा देवता कोषाध्यक्ष कुबेर महाराज, हाणे समृद्धि कीअं अचे, कुबेर देवता भी संभाले संभाले ख़र्च कनि, धीरे धीरे पैसा कढनि, समृद्धि कढनि, हीरा मोती कढनि। लक्ष्मी माता नारायण भगवान के शिकायत कई, प्रभु मां कीअं समृद्धि आणियां। हे कोष अध्यक्ष कुबेर देवता, ये तो ॾाढी कंजूसी तो करे तो। भगवान मुस्कुराए करे चवनि था हिकु कमु कयो देवी, कहिड़ो कि मां त हिन महिल ऑन ड्यूटी आहियां राजा बली महाराज वटि, हिन महिल मां भक्ति पंहिंजी निभाए रहियो आहियां, इन करे मुंहिंजो ई अंश आहे, मुंहिंजे तत्व में प्रकट थियो आहे। पार्वती माता के गणेश भगवान जेको आहे इहो नारायण भगवान जे तत्व में प्रकट थियो त इहो पंहिंजो बालक ई आहे, तुंहिंजो ई पुटु आहे। त श्री गणेश भगवान खे तूं गॾु विहार, उहे रिद्धि सिद्धि बुद्धीअ जा दाता आहिनि। तॾहिं ॾाढो गदगद थी लक्ष्मी माता पंहिंजे सुपुत्र श्री गणेश भगवान खे गॾु विहारियो ऐं गणेश भगवान एॾी बुद्धि कौशल सां, एॾी बुद्धिमता सां सभिनि जा सौभाग्य ठाहे छॾिया कि कई गुना जाते ज़रूरत हुई 100 गुना वधीक, 1000 गुना वधीक उते समृद्धि अची वई। अहिड़ा सौभाग्य कया ऐं 3 लोक हरा भरा थिया। इन करे तव्हां ॾिसंदव त लक्ष्मी माता सां गॾु श्री गणेश भगवान जी पूजा इन करे थींदी आहे कि लक्ष्मी माता सां गॾु गणेश भगवान वेहंदा आहिनि। इन करे गणेश भगवान खे लक्ष्मी माता विहारी। ॾिसो केॾा साल थी विया असां पूजा कंदा आहियूं, पर इन ॻाल्हि जी सभिनि खे जानकारी हुई? तव्हांखे ॿुधायो कि लक्ष्मी माता सां गणेश भगवान जी पूजा छो थींदी आहे? हिकिड़ी ॻाल्हि, और दीपावली ते अगरि राम जी आया त लक्ष्मी माता जी पूजा छो थींदी आहे? लक्ष्मी माता जी त राम जी छो पूजा थींदी आहे? अॼु असांखे पतो पए। तॾहिं चवंदा आहिनि हरि अनंत हरि कथा अनंत। असांजी हिकु किताब न आहे विधर्मिन वांगुरु भाई वाह थैले में खणी घुमायूं वेठा, सभु लोग उन में अची विया न। अनंत रामायण शतकोटि अपारा, 100 करोड़ खां वधीक त रामायण जो असां। तॾहिं कई भक्त कथा में तृप्त न थींदा आहिनि, उहे जनलोक वेंदा आहिनि। उते सत्संग हलंदो आहे, भक्ति हलंदी आहे, कथा हलंदी आहे, उते संत महात्मा रहंदा आहिनि। जनलोक भगवान जे लोक जे हेठि हिकिड़ो जनलोक अथव। श्री पद्म पुराण में हुनजो वर्णन आयो आहे। उहे कॾहिं दुखी न थींदा आहिनि, सदा गदगद केवल हरि कथा। शिव भगवान जी गुरियो आहे न, बार बार वर मांग हूं हर्ष देह श्री रंग पद सरोजन पायनी भगति सदा सत्संग। उते केवल हिकु दुख थींदो आहे। शिव जी चवनि था पद्म पुराण में, ख़बर अथव कहिड़ो? जॾहिं महाप्रलय ईंदी आहे त संसार जॾहिं लीन थींदो आहे भगवान में, त उनखे ॾिसी करे उन्हनि संतनि खे दुख थींदो आहे। केवल हिकिड़ो इहो ई दुख हूंदो आहे। असांजे दुख खां उहे दुखी थींदा आहिनि, बाक़ी पंहिंजो उन्हनि खे कोई दुख कोन्हे। पढ़ियोसीं न साईं जन इहो पद्म पुराण में, दुकान ते जॾहिं कथा कंदा योगीराज खे यादि अथव। श्री कृष्ण गोविंद। इन करे भाई भगवान जेको कंदा आहिनि सही कंदा आहिनि। इहा ॻाल्हि अलॻि आहे कि असांखे ॿुधी न आहे, जानकारी न आहे, छो जो हिन महिल सनातन धर्म जे मथां ॾाढो संकट थो हले। कई तरह सां विधर्मी धर्म जे पोयों पइजी विया आहिनि। तव्हां समाचार ॾिसो था,
पंहिंजे धर्म में सशक्त रहो, कायम रहो। हर घर में ठाकुर जी हुजनि, भगवान जी यथाशक्ति पूजा कयो, भजन कयो, गीता भागवत रामायण हुजे पढ़ंदा अचो त तव्हांजा ॿार जेके मर्यादा वारा थींदा। चओ हरि कृष्ण। हिकिड़ी माता पिता खे 4 ॿार थिया, टिनी ॿारनि खे न करे माण्हुनि जी बरगलाइण ते उन्हनि विदेश में पढ़ाई करण लाइ मोकिले रखियो। हिकिड़े पुट खे गॾु रखी कि अरे हेॾा तव्हांजा 3 पढ़ियल लिखियल वॾा वॾा ऑफिसर था ठहनि, हिकिड़े खे बि मोकिले छॾियो, चई न खे रखंदुमि। उनखे गुरुकुल मोकिलियो वियो, उनखे पंहिंजी पढ़ाई कराई वई, गीता भागवत पढ़ी, सत्संग कई। नतीजो छा थियो? 20 साल पोइ 3 ॿार पंहिंजे माउ पीउ खे छॾे हली। न उनजी धन जी सेवा कयूं, न तन जी सेवा कयूं, त मन जी काॾो कंदा। ऐं जंहिंखे गॾु रहियूं, साधारण पढ़ाई कई, सादो जीवन जंहिं जियो, उन माता पिता जी खूब सेवा कई, जी जान सां सेवा कई, आजीवन सेवा कई, तन सां मन सां धन सां सेवा कई। इन करे यादि रखिजो, सा विद्या या विमुक्त है, विद्या उहा आहे जेकी मोक्ष ॾे, मुक्ति ॾे। चओ हरि राम। ऐं बाबा जन चवंदा हुआ, मूंखे दीपावली जो सत्संग यादि आहे कि तव्हांजे होठनि ते मुस्कान हुजे, तव्हांजे मुस्कान में श्री लक्ष्मी माता जो निवास। मुस्कुराईंदा रहो, प्रसन्न रहो। अॼु दीपावलीअ ते वचन खणी वञो भाई, कि थोड़ो भी केॾी महिल घर में या ॿाहिरि कलह किटपिट अचे, कलजुग अचे, लड़ाई झगड़ो अचे, कोई कुछ चए, ओॾी महिल अॼु जो वचन दीपावलीअ जो यादि करिणो आहे। धीरज, भगवान जो सिमरन, श्री कृष्ण गोविंद। तुरंत नो रिप्लाई, यादि रखिजो। अगलो माण्हू धुआंधार आहे, गुस्से में आहे, हाँ बम फटल पियो आहे, आइटम बम लॻल पियो आहे उनजे मुंहं में, तव्हां शांत थी वञो, थधो पाणी पीओ। स्वामी राम सुखदास महाराज चवंदा आहिनि, क्रोध आहे अग्नीअ जो रूप, पाणी आहे शीतल, उनजे मथां जल पीओ थधो, इहो ॿाहिरीं शीतलता। ऐं भीतर राम 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 राम, सीताराम सीताराम राम राम, बसि तव्हांखे ॾाढो फ़ाइदो थींदो। बाक़ी पंहिंजी ताक़त सां त क्रोध वश में अचण वारो कोन्हे। इन तरह सां अॼु वचन खणी वञो कि हिकदमि असां सम्यक रहंदासीं, शांत रहंदासीं, सौम्य रहंदासीं, शीतल रहंदासीं, आनंद में रहंदासीं, मौज में रहंदासीं, तंदुरुस्त रहंदासीं, मन सां बि स्वस्थ रहंदासीं, स्वमी स्थित रहंदासीं। इहो तॾहिं थींदो असां जॾहिं ॿिए जे दुख खे महसूस कयूं। ॿिए जे दुख खे महसूस कयो, तव्हांजा दुख भगवान दूर कंदा। दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे। हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायो, कटनीअ में शादी थी संत परिवार में, जेकी अम्मा जन श्री नारायण दास पप्पू भैया जंहिंखे चवंदा आहियूं, उनजे बालक जी शादी थी। त संदीप मामा ऐं असां वियासीं, हा न मामा, पंहिंजो बि चहिरो ॾेखारिजो न बैक करे। त सुबुह जो, राति जो देरि सां वियासीं ट्रेन में, सुबुह जो सवेल पहुतासीं, निंड पूरी न थी। त सुबुह जो जेको मुकुट बंधन थींदो आहे, उन लाइ चऊं भैया तयारु थिजो, 10-11 बजे उते असांखे हलणो आहे, पहुचणो आहे। ठीकु आहे, 2-3 कलाक निंड मिली त असांखे विश्राम मिलियो, उते व्यवस्था रखियूं परिवार में सुठी। त संदीप मामा ऐं मां विश्राम कयोसीं, थोड़ी देरि लेटियासीं, ऐं मामा संदीप मामा खे बढ़िया सौम्य रूप में नेत्र बंदि किया। हाणे मूंखे संदीप मामा जी चिंता थी। मां चयुमि, हे प्रभु, हे त वीचारो सुम्ही पियो, लेकिन हाणे जीअं मां सुम्हंदुमि मूंखे बि तुरंत निंड अची वेंदी आहे, कीअं कजे। त हाणे मुंहिंजे नासिका मार्ग मां त अनहद संगीत प्रकट थींदो आहे, छो जो सॼो ॾींहुं ॻाईंदा आहियूं, राति जो मौक़ो न मिलंदो आहे। त नासिका चवंदी आहे, मां ई तव्हांजी मदद कयां थी, चिंता न कयो, तव्हां सुम्हो। इहो राग मां आलापींदुमि, त अलॻि अलॻि रौद्र स्वर में संगीत नाद थींदो आहे। मां चयुमि, हे त वीचारो सुम्ही पियो आहे संदीप मामा सौम्य रूप सां, वरी हे हाणे त हिनजी निंड फिटणी आहे। मां चयुमि, हाणे मां छा कयां, मूंखे बि निंड प्यारी आहे, हीअ थोड़ी मां जाॻंदुमि संदीप मामा जे करे। मां भॻवान खे प्रार्थना कई, प्रभु हाणे हिनजी लॼ तूं रखजांइ। ऐं वाकई अञा मां सुम्हियुमि, ऐं मूंखे निंड बि न आई, ऐं भॻवान कृपा करे छॾी, समस्या जो समाधान थी वियो। संदीप मामा जा ई खराटा शुरू थी विया। बुरो न मञिजो संदीप मामा, हा न, सत्संग जे लाइ काई ॻाल्हि ॿुधाइणी पवंदी आहे न, जीअं सम्झ में अचे। त मूंखे एॾी खिल आई, मां चयो, वाह प्रभु वाह, एॾा दीन बंधु दीनानाथ, अगरि हे वाकई
इन जा खराटा न लगना तो मूंखे चैन जी निंड न अचे ऐं मूंखे त फ़र्क़ु पवणो कोन्हे। चओ हरी राम। तो जो बुलडोजर साम्हूं वञे तो उन में एक्टिवा जी कहिड़ी आवाज़ परेशान कंदी। तो मां चयुमि वाह जय हो प्रभु, तव्हां केॾा दयालु आहियो। इनखे पहिरियों ई तव्हां बिल्कुलु साउंड प्रूफ करे छॾियो, इनखे बढ़िया निंड ॾेई छॾी। ही भॻवान जी करुणा आहे त जेकी बि परिस्थिति हुजे सम्झो भॻवान कंहिं न कंहिं तरीक़े सां दया कंदा आहिनि। उन जा तरीक़ा अलॻि अलॻि आहिनि, कई तरीक़ा। चओ हरे राम हरे कृष्ण। त असांजो कमु भॻवान खे प्रणाम करणु, भॻवान खे बारंबार प्रेम सां ॿाॾाइणु, कीर्तन करणु। बसि नाम जपण खां बि सरल भगवान नाम जो कीर्तन करणु। मां वरी दोहरायां थो, अक्सर नाम जपण में मन न लॻंदो आहे, पर तव्हां गुनगुनायो ॾिसो। जेके जेके तव्हां भॼन ॿुधो था, धुनी ॿुधो था, उहो गुनगुनायो। संगीत नाद ब्रह्मा पकड़े रखंदो तव्हांखे। कीर्तन शुरू थी वेंदो कमु कंदे कंदे। तव्हां महसूसु कयो हूंदो तव्हां ख़ाली वेठा आहियो, कुझु नथा ॻायो, अॻिले माण्हू अची करे काई हिकिड़ी लाइन ॻाए, गोपाल सांवरिया मेरे, वो थोड़ी देर में तव्हां बि ॻाइणु शुरू कंदा, वो हली वञे भले। तव्हांजे भीतर बि संगीत उथंदो ई, हर माण्हूअ जे अंदरि संगीत आहे। त अगरि नाम जपण में मन नथो लॻे त ॻाए, कीर्तन कयो। अचो अज भगवान की याद क्यों, लक्ष्मी नारायण श्री राधा कृष्ण भगवान के। नारायण नारायण लक्ष्मी नारायण, नारायण नारायण लक्ष्मी नारायण, नारायण नारायण गोविंद नारायण, नारायण नारायण गोविंद नारायण, ओ नारायण नारायण लक्ष्मी नारायण, नारायण नारायण लक्ष्मी नारायण, श्री नारायण नारायण भज मन नारायण, नारायण नारायण भज मन नारायण, नारायण नारायण हे प्रीतम नारायण, नारायण नारायण प्रीतम नारायण, प्यारे नारायण नारायण माधव नारायण, नारायण नारायण माधव नारायण, श्री नारायण नारायण ओ केशव नारायण, बोलो नारायण केशव नारायण, हे नारायण नारायण हे मोहन नारायण, नारायण नारायण हे मोहन नारायण, नारायण 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 श्री कृष्ण नारायण, नारायण नारायण श्री कृष्ण नारायण, हे नारायण नारायण गोविंद नारायण, नारायण नारायण गोविंद नारायण,
हे नारायण नारायण श्री लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण हे नारायण नारायण मनमोहन नारायण 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 मनमोहन नारायण 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 मधुसूदन नारायण हरि बोल ओ नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण ओ नारायण नारायण श्री गोविंद नारायण गोविंद नारायण नारायण श्री गोविंद नारायण 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 गोपाल नारायण 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 गोपाल नारायण ओ नारायण नारायण माधव नारायण 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 माधव नारायण ओ नारायण नारायण हे प्रीतम नारायण 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 हे प्रीतम नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण भवतारायण लक्ष्मी नारायण भवतारायण माता नारायण पिता नारायण माता नारायण पिता नारायण सतगुरु नारायण 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 सद्गुरु नारायण 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 तुझ में नारायण मुझ में नारायण मुझ में नारायण मुझ में नारायण सब में नारायण 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 सब में नारायण 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 यहाँ नारायण वहाँ नारायण यहाँ नारायण वहाँ नारायण जहाँ देखो वहाँ नारायण नारायण जहाँ देखो वहाँ नारायण नारायण ओ सत्य नारायण 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 सत्य नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण बोल राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 बोलो वृंदावन बिहारी लाल की जय लक्ष्मी नारायण भगवान की जय श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी गोपाल दामोदर गोपाल दामोदर दीन दयाल ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय
गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम, हरे राम 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 हरे हरे। राम राम हरे हरे। श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे विनाश नारायण वासुदेव। सतगुरु जी प्यारी मिठड़ी साध संगत जी, गुरुवार भक्ति योग, गुरुवार सत्संग, सवेल प्रभु असां ते कृपा कई आहे। ऐं ॾाढो पावन पवित्र शुभ ॾींहुं दीपावली जी बि तव्हां सभिनीनि खे अनंत 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 वाधायूं वाधायूं। भगवान राधा कृष्ण जा असां दर्शन कयूं। सतगुरु बाबा भगत राम साहिब जन जा, बाबा आनंद राम साहिब जन जा असां दर्शन करे ऐं अॼु जे पावन पवित्र हिन त्योहार खे भगवान जे पवित्र नाम सां गॾु मनायूं। चओ हरे राम। या बांसुरी हलाओ। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। कई संगत कई सभिनीनि ॾाढी समस्या ॾिठी हूंदी, भाई दीपावली 31 मनायूं की 1 तारीख़। कंफ्यूजन दूर थी आहे न थी आहे भाई? हाँ, छो जो सभु इहो ई था पुछनि भाई। जी पहिरियों केवल गब्बर सिंह पुछियो हुयो भाई होली कब है न? हाणे त सभु इहो ई था पुछनि दीपावली कब है, 31 मनायूं की 1 मनायूं। मंगलू राम खे बि वीचारे खे चिंता लॻी। मंगलू राम वियो ब्राह्मण देवता वटि, साईं ॿुधायो दीपावली 31 तारीख़ मनायूं की 1 तारीख़। हाणे वीचारा पंडित बि वीचारा परेशान थी विया, सभु उन्हनि खां इहो ई था पुछनि। त असांजे हिकिड़े पंडित जी हुनखे चयो भाई 2 ॾींहं मनाए तूं, इहो सभु न पुछ भाई 31 मनाया की 1 तारीख़ मनाया, 2 ॾींहं मनाए। पोइ छा आहे कि 2 ॾींहं कीअं मनाईंदुमि? और पंडित जी बि ॾाढो तपियल वेठा हुया। हुननि चयो हिकु कमु कर, 31 तारीख़ मिठाई वठिजां, 1 तारीख़ खाइजां। 31 जो फटाका वठी अचिजां, 1 जो ॿारजां। 31 तारीख़ नया कपिड़ा वठी अचिजां, पर पाइजां कॾहिं? 1 तारीख़ ते। मंगलू राम खे बि गुस्सो आयो, चई सिधो जवाबु ॾियनि कोन था। पोइ ठीकु आहे पंडित जी, 31 तारीख़ पूजा करण तव्हां अचो, 1 तारीख़ दक्षिणा ॾींदासीं। चओ हरे राम। संत चवनि था भाई अगरि कोई अहिड़ी तिथियुनि में तव्हांखे कंफ्यूजन बि थिए थी भाई 31 कयूं की 1 कयूं, जे अगरि शुभ कार्य आहे, सुठो कमु आहे, भक्ति जो कमु आहे, दान पुण्य शुभ कर्म आहे, त 2 ॾींहं कयो। कहिड़ी मनाई आहे भाई? चओ हरे राम। 2 ॾींहं कयो, सुठे सां मनायो। 2 ॾींहं भक्ति कयो, 2 ॾींहं दान कयो, 2 ॾींहं भगवान जो भजन कयो, 2 ॾींहं संगत जी सेवा कयो, 2 ॾींहं त्योहार मनायो। चओ हरे राम। वैसे भी जेके निरंतर संतनि जो संग कंदा आहिनि, सत्संग कंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ त हर ॾींहुं दीपावली आहे, हर ॾींहुं उन्हनि जे लाइ त्योहार आहे। जेके भजन कंदा आहिनि, जेके भक्ति सेवा सां जुड़ियल आहिनि, उन्हनि खे महसूस भी थींदो। चओ हरे राम। कि उन्हनि जे लाइ त हर गुरुवार दीपावली आहे, हर सत्संग में उन्हनि खे उहो ई आनंद ईंदो। चओ राम। तो भगवान जो अगरि नितनेम वधे थो कंहिं ॾींहुं कंहिं त्योहार सां, त ज़रूर वधाइजे, उनखे घटाइजे न भाई। जंहिं कम सां भगवान मिलनि, भगवान मिली भी वञनि, तॾहिं बि उहो कमु न छॾिजे जंहिंसां भगवान मिलिया आहिनि। चओ हरे राम। सम्झो था भाई? कुछ मां कठिन ॻाल्हि त नथो चवां। कुंभनदास जी महाराज, असां हिकिड़ी कथा पढ़ी आहे। कुंभनदास जी महाराज भगवान श्री कृष्ण जी भक्ति कंदा, रोज कीर्तन कंदा, मंदिर वञी करे। ऐं उन मंदिर जो नियम हूंदो कि शाम जो कुछ समय थींदो, मान लो 6 थींदा त घंटी वॼंदी, भई हाणे आरती जो समय थी वियो आहे, कीर्तन जो समय थी वियो आहे।
त इहो घंटी यानी हिकिड़ी सभिनीनि खे यादि कराइण जे लाइ कि अची वञो भाई, पहुची वञो समय सां। पोइ भक्त जाते बि हुजनि सभु कमकार छॾे उहे पहुची वेंदा। रोज जो नियम हुयो कुंभन दास जी जो। हाणे उन्हनि त एॾी भक्ति करे वरिती कि भॻवान उन्हनि सां गॾु वेहंदा, अची करे गोद ते वेहंदा भॻवान। हिकिड़ी कुंभन दास जी पंहिंजे खेत में खेती पिया कनि, ख़बर त उन्हनि जो हल केरु पियो हलाए? भॻवान कृष्ण। एॾी उन्हनि भक्ति कई। भॻवान उन्हनि जी खेती पिया कनि, गॾोगॾु उन्हनि सां गॾु बीह करे। अचानक शाम जा 6 थिया, मंदिर जी घंटी वॾी टंग 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 टंग। यादि अची वियो भाई मूंखे काॾे वञिणो आहे? कीर्तन ते वञिणो आहे। हथ पेर धोई करे भॻवान खे चयूं प्रभु ठीकु आहे, हाणे मां हलांव थो कीर्तन करण जे लाइ। भॻवान चवण लॻा कमाल आहे, जंहिंजे मंदिर तो वञे, जंहिंजो कीर्तन करण तो वञे, उहो साम्हूं तुंहिंजे साम्हूं बीठो आहे, तुंहिंजी खेतियूं थो करे, हा तुंहिंजे लाइ हल थो हलाए। हा तूं बस हिकिड़ी घंटी ॿुधी करे कीर्तन करण तो वञे, छॾ न भाई मूंसां गॾु बीह हिते, भॻवान था चवनि। तॾहिं कुंभन दास जी भॻवान सां उहे चङी तरह डांटींदा बि हुया भॻवान खे चवंदा कृष्ण मां तोखे छॾे छॾां, पर जंहिंजे द्वारा तूं मिलियो आहे मां उहो कमु न छॾींदो। चओ हरे राम। उन कीर्तन जे सदके त मूंसां गॾु तूं हिते बीठो आहे प्रभु, तव्हां मूंसां लीला था कयो उन कीर्तन जे सदके ई त, इन भक्ति जे सदके, ऐं मां इहो नेम छॾे छॾां? चओ हरे राम। तव्हां त अॼु अचो था, दर्शन ॾियो था, कृपा कयो था, वरी सुभाणे गायब थी वेंदो, केरु तव्हांखे काथे पकड़ींदो? हितां गायब थी सघो था, पर मंदिर में त तव्हांखे संतन भक्तन विराजमान कयो आहे, उतां त तव्हां गायब न थी सघंदो। चओ हरे राम। त उन्हनि नेम पकड़ियो, भॻवान वधीक प्रसन्न थिया। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। तो उहो स्थान, उहो कर्म जंहिंसां असांखे भॻवान जी यादि अचे। हिकिड़े सेवादारी खां मां पुछो काफ़ी साल पहिरियों कि भाई तूं हाणे गुरुवार नथो अचे, पहिरियों तव्हां रेगुलर ईंदा हुआ, सेवा संभालींदा हुआ, सत्संग में वेंदा हुआ, हाणे तव्हां गुरुवार नथा अचो? त उन्हनि जो जवाबु जेको हुयो उहो इहो हुयो कि मां हाणे दरबार ईंदो आहियां त मूंखे बाबा जन जी यादि ईंदी आहे। मां दरबार में वेहंदो आहियां, केवल सत्संग जे हिन हाल में वेही जेॾीमहिल थोरी देरी थींदी आहे त पोइ मूंखे सतगुरनि जी यादि ईंदी आहे, पोइ मां वेही न सघंदो आहियां, पोइ मां हली वेंदो आहियां, तॾहिं मां हाणे ईंदो ई न आहियां। मां भाई उहो कमु त बार बार कजे जंहिंसां भॻवान जी ऐं सतगुरनि जी यादि अचे, तूं उल्टो कमु थो करे। तूं त भागनि वारो आहे कि दरबार में वेहण सां ई तोखे भॻवान जी ऐं सतगुरनि जी यादि थी अचे। तूं जहिड़ो भागनि वारो त कोई हूंदो कोन, असांखे त यादि करणो पवंदो आहे। चओ हरे राम। भॻवान तव्हां ध्यान में अचो, भॻवान तव्हांजी यादि अचे, ऐं तो ते एॾी कृपा आहे कि वेहण सां केवल तोखे यादि थी अचे, ऐं तूं उहो कमु करें कोन थो। चओ हरे राम। जंहिंजे द्वारा भॻवान जी यादि अची वञे, जंहिंजे द्वारा प्रभु जी कृपा महसूस थिए, उहो कमु कॾहिं न छॾिजे भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण गोविंद। हिकिड़ी ॾाढी सुंदर असां तव्हांखे कथा ॿुधायूं भाई, पर उन खां पहिरियों तव्हां असां गॾु मिली करे 10 मिंट कीर्तन कयो, 5-10 मिंट भॻवान जे नाम जो नयो कीर्तन कयो भाई। पहिरियों बार ॻाईंदासीं तव्हां सां गॾु, काथे कोई ग़लती थिए तो क्षमा कजो। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। गाओ। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। सब बोलो। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। यमुना तट राधा,
बंशीवट मोहन यमुना तट राधा बंशीवट मोहन गाओ यमुना तट राधा बंशीवट मोहन यमुना तट राधा बंशीवट मोहन बोलो जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन गाओ जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन गाओ बोलो जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन ओ जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन गौर वरण राधा श्याम वरण मोहन 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 नुपुर धुन राधा मुरली धुन मोहन नूपुर धुन राधा धर मोहन नुपुर धुन राधा मुरली धुन मोहन नूपुर धुन राधा मुरली धुन मोहन गाओ बोलो जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन ओ जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन हरि बोल गाओ जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन ओ जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन बरसाने राधा वृंदावन मोहन हो बरसाने राधा वृंदावन मोहन हो बरसाने राधा वृंदावन मोहन मोहन बरसाने राधा वृंदावन मोहन संतों का मन राधा भक्तों का मन मोहन संतों का मन राधा भक्तों का मन मिली करे प्रेम सा हरि बोल जय राधे जय कृष्णा जय हो वृंदावन वृंदावन जय राधे जय कृष्ण
बोलो जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। 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 बोलो जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। बोलो जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। आह जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। जय राधे जय कृष्णा, जय हो वृंदावन। बोलो वृंदावन बिहारी लाल लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जो सुख पायो राम भजन में, संत कबीरदास जी महाराज चवंता कि जेको सुख जेको आनंद प्रभु जे कीर्तन भजन में आ, सो सुख नाही अमीरी में। मन लागो मेरो यार फकीरी में। संत रविदास महाराज भगवान जो कीर्तन कंदा पंहिंजे घर में रोज निरंतर। ॾिसो असां तव्हांखे अक्सर चवंदा आहियूं साध संगत जी कि ॿियो कुझु नितनेम तव्हां घर में कयो चाहे न कयो, पर 5-10 मिंट 15 मिंट सही कीर्तन जरूर कयो। चओ हरे राम। कीर्तन जरूर हुजे भाई। हिकिड़ी ॾाढी सुठी विच में लहर हली पुरुषोत्तम महीने में कि चकर भाटा जे असां कई घरनि में वियासीं, सेवादारनि बि खूब उन में साथ ॾिनो। 5-10 मिंट ई सही पर काफ़ी घरनि में कीर्तन थियो। चओ हरे राम। लॻभॻि रोड जे हिन तरफ़ दरबार जे तरफ़ त असां 250-300 घर पूरा करे वरिता। चओ हरे राम। लक्ष्य इहो ई हुयो कि हर घर वञी कीर्तन करे असां आख़िरी में उन्हनि खे वेनती पिया कयूं कि तव्हां बि रोज़ 10 मिंट ज़रूर कीर्तन कजो। ऐं कई संगत उहे रेगुलर अॼु बि कीर्तन कंदा आहिनि, कुझु असांखे वीडियो ईंदा आहिनि। चओ हरे राम। ये भगवान जी कृपा आहे जिन जे घर में रोज़ कीर्तन थींदो आहे। 5-10 मिंट ई सही हरि नाम जंहिंजे घर में गूंजंदो आहे। संत रविदास महाराज रोज कीर्तन कंदा भगवान जे नाम जो। कई संत भक्त उन्हनि वटि ईंदा। हिकु बार हिकिड़ा पंडित जी, हिकिड़ा ब्राह्मण देवता हरिद्वार वञनि पिया गंगा जी सनानु करण जे लाइ, त उन्हनि जी चप्पल संत रविदास महाराज जे घर वटि टुटी पई। कंहिं ॿुधायो चई हिते संत रविदास महात्मा रहंदा अथव, चमड़े जो कमु कंदा अथव, तव्हांजी चप्पल ठाहे छॾींदव, पैसा बि वधीक न वठंदा अथव। पोइ जेके संत जी हुया उहे अंदरि आया, दरवाजो खटखटायूं तो ओॾी महिल कीर्तन पियो हले। संत रविदास महाराज अची दर खोलियो, तंहिंखां कोई ब्राह्मण देवता रविदास महाराज प्रणाम कयो। संतन चयो मुंहिंजी साईं चप्पल टुटी पई आहे, तव्हां ॾिसो ठाहे सघंदव? संत रविदास चयो बिल्कुलु, तुरंत 5 मिंट में ठाहे ॾिनी। त उन ज़माने में उन्हनि कुझु रुपयो 2 रुपया कढी ॾिना, जेके बि ओॾी महिल पैसा हलंदा उहे कढी ॾिना। चयो हा खणो, हे तव्हांजा पैसा जेकी तव्हां महिनत कई। संत रविदास चयो मूंखे लॻे थो तव्हां काॾे तीर्थ करण वञो था। सम्झी विया? हा साईं, मां हरिद्वार वञा थो गंगा जी में सनानु करण। जेको हिकु कमु कजो, 2 रुपया तव्हां पाण वटि रखो ऐं गंगा जी खे ॾेई अचिजो हरिद्वार में। यानी गंगा जी में विझणो आहे। चयो ईअं न, जीअं साधारण माण्हू सभु विझंदा आहिनि तीअं न, गंगा मैया खे हथ में ॾिजो। चओ हरे राम। संत रविदास चयो। हो जेको वीचारो ॿियो संत आयो पंडित जी, उहो सोचण लॻो अरे यार, हे त कमाल थी वियो, कहिड़ो अनोखो संत मिलियो आहे। लॻे थो ॾाढी वधीक भक्ति न करे वरिती आहे, दिमाग़ हिन जो स्थिर कोन्हे। गंगा मैया कीअं हथ में पैसा अची वठंदी? तूं चओ भाई हा गंगा जी जे जल में वञी विझी अचिजो, मुंहिंजी तरफ़ां अरदास कजो, ॿियनि जी अरदास कजो। संत रविदास चयो न न, ईअं न विझणो अथव, वञी करे प्रार्थना कजो गंगा मैया खे कि तव्हांजे दास रविदास तव्हांजे लाइ
भेटा मोकिली आहे, हे स्वीकार कयो। गंगा मैया हथ कढे उन्हनि जे हथ में ई ॾिजो, न त कंहिंखे न ॾिजो। ठीकु आहे, संत चयो ठीकु आहे भाई, करे ॾिसूं था। उन बि ॾाढी तारीफ़ ॿुधी। संत रविदास जी वियो गंगा जी जे जेॾी महिल हरिद्वार पहुता, उहे पंडित जी स्नान कयूं गंगा मैया में, त यादि आयो संत रविदास उहे ॿ रुपया ॾिना आहिनि। काफ़ी संगत उन्हनि सां गॾु हुई। उन्हनि सभिनीनि जे साम्हूं सार्वजनिक प्रार्थना कई कि हे प्रभु कृपा कयो, तव्हांजे दास हे गंगा मैया संत रविदास 2 रुपया मोकिलिया आहिनि, स्वीकार कयो सेवा हुनजी। सब खिलण लगा कि अरे संत के ॾिस कहिड़ी अरदास तो करे, हाणे गंगा मैया साईं अची स्वीकार कंदी। उन संत चयो हिन मञी बि वरितो। वरी प्रार्थना कई, हे गंगा मैया संत रविदास तव्हांजे लाइ 2 रुपया इहे भेटा मोकिली आहे, स्वीकार कयो। प्रेम सां उन्हनि बि पुकार कई ऐं गंगा मैया पंहिंजा हथ ॾिना। चओ हरे राम। गंगा मैया मां गंगा मैया जा हथ बि आया। एक हथ सां गंगा मैया वो भेटा वती आहे संत रविदास महाराज जी, ऐं ॿिए हथ में गंगा मैया जो हिकिड़ो ॾाढो क़ीमती कंगण हुयो। चओ हरे राम। ॾाढो बेशकीमती कंगण गंगा मैया उहो कढी करे उन संत के हथ में ॾिनो कि हा मुंहिंजे संत रविदास के चइजां तुंहिंजी भेटा स्वीकार आहे ऐं मुंहिंजे तरफ़ां संत रविदास खे वञी ॾिजां। हैरान पंडित जी ॾिठो कि अरे त मां त जीवन में कॾहिं अहिड़ो क़ीमती एॾो महांगो हीरो कॾहिं ॾिठो ई कोन्हे कंगण, ॾाढो क़ीमती थो लॻे। मन में थोड़ी लालच भी आई, सिधो वियो जोहरीअ वटि। रविदास महाराज वटि न आयो पंडित जी, सिधो जोहरी वटि चई भैया हिसाब त लॻाए थोड़ो घणे जो थींदो। ही साईं हे त एॾो क़ीमती आहे, मां पंहिंजो दुकान पूरो खाली करे तव्हांखे ॾींदुमि तॾहिं बि घटि थींदो, हे त ॾाढो क़ीमती आहे, तव्हां वटि कीअं आयो? चई गंगा मैया ॾिनो आहे। उनखे बि भरोसो न आयो, उन राजा खे शिकायत कई कि राजा साहब लॻे थो कि तव्हांजे खजाने मां कंहिं चोरी कई आहे, हिकु कंगण मिलियो आहे ॾाढो क़ीमती, ऐं चोर मूं वटि ई वेठो अथव, तव्हां हली अचो। राजा उते हली आयो। राजा ॾिठो त एॾो क़ीमती हीरो कंगण त मूं वटि बि कोन्हे भाई। पंडित जी तव्हां वटि कीअं आयो? उन पूरी ॻाल्हि ॿुधाई कि संत रविदास मूंखे 2 रुपया ॾिना, मां गंगा मैया खे अर्पण कयो, गंगा मैया बदले में कंगण ॾिनो आहे संत लाइ। कि तव्हां कूड़ था ॻाल्हायो? चई न मां सच थो ॻाल्हायां, हली रविदास महाराज खां ई पुछूं था। संत रविदास वटि आया, दरवाजो खटखटायूं, अंदर कंगण खणी आया। राजा पुछियो महाराज मां तव्हांजो ॾाढो नालो ॿुधियो आहे, त छा इहा ॻाल्हि सची आहे? तव्हां गंगा मैया खे 2 रुपया भेटा मोकिली ऐं गंगा मैया बदले में तव्हांखे सोन जो कंगण ॾिनो? चओ हरे राम। छो जो हे पंडित त ईअं ई थो चए, मूंखे त लॻे थो हे कूड़ थो ॻाल्हाए, काथों पक चोरी करे आयो आहे। तव्हां सच सच ॿुधायो, जेकर सची ॻाल्हि आहे त हिकु कमु कयो, मूंखे वरी 2 रुपया ॾियो। राजा तो चए मूंखे वरी 2 रुपया ॾियो, मां बि गंगा मैया खे ॾेई थो अचां, ॾिसां थो ॿियो कंगण गंगा मैया ॾे थी की न। छो जो भरोसो न आयो। रविदास महाराज खिलण लॻा, चयो ॾियो न साईं, हलो गंगा मैया वटि, तव्हां बि असां सां गॾु हलो हरिद्वार, ॾिसी था अचूं इहो चमत्कार, वरी मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां। रविदास महाराज भक्तीअ जे बल सां उथिया। उन्हनि चयो होॾे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तोखे ॿियो कंगण ई ॾिसणो आहे न भाई। हा, उते हिकिड़ो बर्तन हुयो जंहिंमें उहे चमड़ा धोईंदा हुया, ख़राब जल हुयो उनमें, ॾाढो मेरो पाणी, उन बर्तन में ई उन्हनि हथ विधो ऐं ॿियो कंगण कढी ॾिनो। चओ हरे राम। सभु हैरान, सभु हैरान। और राजा चवण लॻो कि मूंखे त लॻो केवल गंगा मैया ई अहिड़ा कंगण ॾींदी, तव्हांजे हिन बर्तन मां बि कंगण था निकिरनि, इहो चमत्कार कीअं आहे? संत रविदास महाराज ॾाढी सहज वाणी में चयो, जेकी असांखे ध्यान सां ॿुधणी आहे। संत रविदास महाराज चयो अरे भैया, हिकिड़ी उहा हरिद्वार में गंगा आहे, जेसिताणी सभिनीनि भक्तनि खे वञणो पवंदो आहे। हिकिड़ी उहा गंगा मैया आहे, जेसिताणी महिनत करे पुरुषार्थ करे सभिनीनि खे ओसिताणी पहुचणो पवंदो आहे। ऐं हिकिड़ी गंगा मैया उते वहंदी आहे जाते कोई संत भक्त निरंतर कीर्तन कंदा आहिनि। मुंहिंजे त घर में ई गंगा आहे, मुंहिंजे त घर में ई गंगा आहे, हे कोई साधारण जल थोड़ी आहे। संत रविदास महाराज चवनि था हिते रोज अनेक संत महात्मा अची भक्ति कीर्तन कनि था, रोज प्रभु जो नाम ॻाइनि था। मुंहिंजी त घर ई गंगा आहे, मुंहिंजो घर ई तीर्थ आहे। चओ हरे राम। मुंहिंजो त घर ई वैकुंठ आहे, जाते रोज प्रभु जे नाम जो कीर्तन हलंदो आहे।
हे कीमती, हे कोई तव्हांजे लाइ हूंदा ये कीमती हीरा मोती, ही कंगण तव्हांजे लाइ कोई कीमती हूंदो? मुंहिंजे लाइ त सभिनीनि खां कीमती प्रभु जो नाम आहे जेको मूंखे खूब मिलियल आहे। मां रोज भजन कंदो आहियां, मुंहिंजे लाइ सभिनीनि खां वॾो हीरो उहो ई आहे। राजा हिकु कंगण तूं खण ऐं हिकु कंगण हिन पंडित खे बि ॾे। चओ हरे राम। अहिड़ा संत, अहिड़ी उन्हनि जी भक्ति जा उन्हनि जा नियम आहिनि, अहिड़ो प्रेम आहे भक्तीअ सां, ऐं एॾी भक्तीअ में शक्ति आहे साथ संगत। चओ हरे राम। जंहिं स्थान ते निरंतर भगवान जो भजन हले, कीर्तन हले, तो उहो स्थान वैकुंठ बणिजी वेंदो आहे। उतां जा वातावरण बदिलजी वेंदा आहिनि। उन घर में कॾहिं अशांति न हूंदी आहे, शांति शांति हूंदी आहे। अॼु असां सभु लक्ष्मी माता जी पूजा कंदासीं, है न? अॼु असां खूब लक्ष्मी माता खे यादि कंदासीं, पर ग़लती न कजो, लक्ष्मी माता सां गॾु गॾु नारायण भगवान खे बि यादि कजो। नारायण भगवान जी बि भक्ति कजो, निरंतर कजो। साल में हिकु ॾींहुं न भाई, 365 ॾींहं भले थोरी देरि ई सही भगवान खे यादि कजो। भगवान कृपा कंदा, कॾहिं बि असांजे घर में सुख समृद्धि जी कोई कमी न रहंदी। चओ हरे राम। रोज भगवान जे दर ते असां आया आहियूं दीपावलीअ जे इन शुभ अवसर ते, प्रभु खे असां प्रार्थना कयूं कि प्रभु दरबार साहिब जी सर्व साध संगत सदाई गुलाब जे गुल वांगुर खिलंदी रहे, तव्हांजे चरणनि जी भक्ति कंदी रहे। बोलो वृंदावन बिहारी लाल। अचो भाई, वरी 2 मिंट कीर्तन कयो असां सां गॾु मिली करे साध संगत जी। ॾाढो सुंदर भाव असां सां गॾु मिली करे ॻायो। चंदन का तूने तिलक लगाया, पानी से तूने दीपक जलाया। चंदन का तूने तिलक लगाया, पानी से तूने दीपक जलाया। चंदन का तूने तिलक लगाया, पानी से तूने दीपक जलाया। चंदन का तूने तिलक लगाया, पानी से तूने दीपक जलाया। दूर से देखा तो पत्थर पड़ा था, लेकिन मेरा साईं खड़ा था। दूर से देखा तो पत्थर पड़ा था, लेकिन मेरा साईं खड़ा था। शिरडी के साईं ओ मुझे अपना रूप दिखलाई। गाओ हरिओ हरिओ साईं साईं हरिओ हरिओ साईं साईं। बोलो हरिओ हरिओ साईं साईं। हरिओ हरिओ साईं साईं। काशी भी देखी, मथुरा भी देखा, शिरडी न देखा तो क्या तूने देखा। काशी भी देखी, मथुरा भी देखा, शिरडी न देखी तो क्या तूने देखा। हो काशी भी देखी, मथुरा भी देखा, शिरडी न देखा तो क्या तूने देखा। काशी भी देखी, मथुरा भी देखा, शिरडी न देखा तो क्या तूने देखा। दूर से देखा तो पत्थर पड़ा था, ये तो मेरा साईं खड़ा था। दूर
पर पड़ा था, फिर तो मेरा साईं खड़ा था। शिरडी के साईं राम मुझे अपना रूप दिखलाई दे। हरिओम हरिओम साईं साईं हरिओम हरिओम साईं साईं हरिओम हरिओम साईं साईं भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो आहा भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे। बोलो राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, भगवान की जय, श्री चंद्र भगवान की जय। भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना हो। विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। सात संगत जी जहिड़ी तरह तव्हां ॾिसी रहिया आहियो बाल गोपाल देवी देवताउनि जे रूप में पधारे चुका आहिनि। केवल 4-5 मिंट जो ॾाढो सुंदर ज्ञानवर्धक हे कार्यक्रम तव्हांखे नृत्य नाटिका प्रस्तुत कंदा, सो तव्हां घणे सिक सां प्रेम सां लाभ वठिजो। पहिरियों नाला ॿुधो भाई, जेके शंकर भॻवान ब्रह्मा जी देवी देवता ठही बीठा आहिनि उन्हनि जा स्वरूप धारण करण वारा बाल गोपाल अथव। सनाया, मिष्टी, यूवी, गोपाल, पीयू, मायरा, हार्दिक ऐं कृषिका ऐं ॿारनि खे डांस सेखारी आहे भाभी मलघानी जी। हिकु बार ज़ोरदार ताड़ियूं एडवांस में वॼी वञनि। हाँ, ॿारनि जो उत्साह वधायो, ठीक सां वॼायो भाई, ईअं न कयो। हाँ, सभु वेंदा प्रेम सां, केवल 5 मिंट। हाँ, वृंदावन बिहारी। गणपतये नमो नमः, श्री सिद्धि विनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोर। सुमनस वंदित सुंदरि माधवी चंद्र सहोदरि भीममयी, मुनिगण वंदित मोक्ष प्रदायिनि मंजुळवासिनि नंदे, पंकजवासिनि देव सुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते। जय जय हे मधुसूदन कामिनि आदि लक्ष्मी जय पालय माम्। कल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि वेदमये, क्षीरसमुद्भव
सिरिधान्यलक्ष्मि जय पालय माम्। जय धनलक्ष्मि नमो वरलक्ष्मि नमो जय लक्ष्मि दया कलिते जय शुभलक्ष्मि दया गुणवैभव लक्ष्मि जले शुभकरि क्षीर समुद्र समुद्भवे विभ्रम सुभ्रुवे शुभ्रमते अभय प्रदायिनि वाञ्छितदायिनि भक्त प्रमोदिनि पद्मस्थिते क्षिणि सर्वनुते जय जय हे चिरभाग्य प्रदायिनि पालय मां श्रीलक्ष्मि नमो। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु। जय श्री कृष्ण प्यारी सात संगति समय के प्यारे जी लख लख बधाइयों। सभी के पतोदय दरबार में सारे बुझायो बुझायो नवंबर धाम 16 नवंबर तक कार्तिक कथा आरंभ की है। समय सुबह 6:08 15 दिया समय व्यर्थ न करजो। तहां सभी पंहिंजे सॼे परिवार ऐं मित्रनि यारनि सां अची करे कार्तिक कथा जो लाभ वठिजो ऐं पंहिंजो जीवन सफल बणाइजो। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। वाह भाई, इन जो अर्थ सम्झो। गणेश भगवान बि आया आहिनि, यानी उन जा विघ्न बि दूर थींदा। जेकी कथा ॿुधंदा, सरस्वती माता सन्मति ॾींदी, भक्ति ॾींदी, लक्ष्मी नारायण भगवान भंडार भरींदा। हिकु बार जोर सां ताड़ियूं वॼायो भाई। ॾाढी सुंदर 5 मिंटे जे लाइ केॾी महिनत करणी पई हूंदी, केतिरा ॾींहं हिननि खे। वाह भाई, ठीक से गणेश भगवान जी। हाँ, बोल वृंदावन बिहारी लाल की। आयो लाल कयो ताड़ियों वजाए, झूले 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 लाल। लक्ष्मी नारायण भगवान की। शाम जो 6 खां 7 रोज श्री रामचरितमानस जी अमृतमय कथा सिंधी भाषा में हली रही, तो लाभ वठिजो। जय श्री